अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI जे असेंबली मेंबर्स खे पंहिंजे तकनि में टाइगर फोर्स खे सरगर्म करण जी हिदायत करे छॾी। PTI जे पार्लियामानी इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त कोरोना सबबि मुल्की मईशत खे कापारी धकु लॻो आहे। तेल अघु घटिताईअ जो सबर आवाम ताईं पहुचायो वञे ऐं मस्जिदुनि में SOPs ते अमल दरामद कराइण जी पिणु हिदायत कई। लॉकडाउन मुकमल ख़त्म कजे या उन में नरमी कजे, वफ़ाक़ी काबीना जी सुभाणे रथियल इजलास में फ़ैसिले जो इम्कान। वज़ीर आज़म जे हेठि थींदड़ इजलास जे 5 नुकाती एजेंडा जारी। नंढे कारोबार ऐं कमर्शियल बिजली रियायत ते सुभाणे गौर थींदो। कराचीअ में कोरोना जो शिकार डॉक्टर वेंटिलेटर न मिलण सबबि ज़िंदगीअ जी जंग हाराए वेठो। कराचीअ में कोरोना सबबि फौत थी वियल डॉक्टरनि जो अंगु बधी वियो। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जे अॻुवान डॉक्टर केसर पंहिंजे बयान में चयो आहे त डॉक्टर फुरकान खे 4 ॾींहं अॻु वायरस जी तस्दीक थी हुई। गुज़िरियल ॾींहुं खेसि वेंटिलेटर जी सख़्त ज़रूरत पई। इंडस इस्पताल समेत किथे बि वेंटिलेटर ख़ाली न मिलियो। डॉक्टर फुरकान खे संदसि घर वारनि 3 कलाकनि ताईं एम्बुलेंस में खणी मुख़्तलिफ़ हॉस्पिटलनि जा चकर काटींदा रहिया, पर वेंटिलेटर न मिलियो ऐं रस्ते में दम धणी हवाले कयो। जैकमाबाद में पंहिंजे पुट खे औरतुनि वारा कपड़ा ऐं बुरको पाराए 27 किलो चर्स स्मगलिंग करण वारनि खे पुलिस पकड़े विधो, जिन वटां 27 किलो चर्स पिणु दरामद कयो वियो। तारिक रोड कराची शॉपिंग करण दौरान पुलिस जो छापो। लॉकडाउन जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण ते कराची पुलिस दुकान खे सील करे वरितो, जंहिं सबबि शॉपिंग लाइ आयल औरतूं दुकान जे गोदाम में लिकी वयूं। पुलिस जे वञण खां पोइ औरतूं गोदाम मां निकिरी रहियूं आहिनि। दरिया खान मरी वेझो ॻोठ चानारीअ में उमरानी बिरादरीअ जे 2 धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो। छिकताण वधण सबबि अब्दुल गनीअ जी घरवारी ज़ख़्मी औरत खे नौशर फिरोज़ सिविल इस्पताल इलाज लाइ वठी विया ऐं गुज़िरियल ॾींहुं याक़ूब उमरानी ऐं सरफराज़ उमरानी पिणु ज़ख़्मी थी पिया हुया, जंहिंजी NC दरिया खान मरी थाणे ते कटी वई आहे। ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे अब्दुल गनीअ चयो त एंटी करप्शन जो अहलकार ज़ाहिद अली उमरानी ज़मीन फबाइण जे लाइ हमला करे रहियो आहे ऐं ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते पंहिंजा हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। ऐं जॾहिं त ॿिए पासे ज़ाहिद उमरानीअ पंहिंजे बयान में ॿुधायो त फ़ैसिले में मिलियल ज़मीन न मिलण सबबि उहो झेड़ो थियो आहे ऐं उन धुर जो हिकु ॼणो पिणु ज़ख़्मी थी वियो आहे। PTI मरकज़ी रहनुमा हलीम आदिल शेख जो सिंध हुकूमत जी कारकर्दगीअ ते अहम वीडियो के बेनिफिशरीज को दिया गया है। तो शाह साहब BISP की तो एनरोलमेंट जो है टोटल वो 40 लाख थी। अभी तक कोई 68 लाख लोगों को 83 अरब रुपए मिल चुके हैं और अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट फेज के अंदर 1 करोड़ 20 लाख लोगों को मिल रहे हैं। 817 के मैसेज भी और BISP की रजिस्ट्रेशन भी जो पहले थी और एहसास प्रोग्राम के तहत मिल रहे हैं। और गुज़िश्ता रोज प्राइम मिनिस्टर ने मजीद 70 अरब रुपए का अनाउंस किया है, तो तकरीबन 200 अरब के करीब ये पैकेज होगा, जो कि सिर्फ वो नहीं है तो इनके पास कुछ नहीं है, बताने को कुछ नहीं है। 1.5 लाख से ज्यादा PPE जो डॉक्टर के सूट्स आ चुके हैं, 8 लाख के करीब तकरीबन सर्जिकल मास्क आ चुके हैं, तकरीबन 2,30,095 मास्क आ चुके हैं, 77,000 किट्स में मिल चुकी हैं इनको और इसके अलावा तमाम लवाजमात इनको मिल चुके हैं। $1 करोड़ सबसे पहले वर्ल्ड बैंक का मिल चुका है, फिर भी कहते हैं हमें कुछ नहीं दिया। आपने क्या किया सिवाय कारोबारी तबके को दलील करने के, सिवाय मजदूरों को घर में बंद करने के, सिवाय मोटरसाइकिल वालों को और गरीब लोगों को चालान करने के, गिरफ्तारियां करने के, फूंक मारने के, राशन ना देने के। आज भी राशन नहीं मिल रहा लोगों को और मैं कहता हूँ ये खिसियानी बिल्ली खंबा नोचे के मुतरादिफ सिंध हुकूमत साई सरकार सिर्फ इल्जाम तराशी कर रही है, इनके पास करने को कुछ नहीं है और बौखला गए हैं, भौचाल आ गया इनके उसमें, चूंकि लोग इनसे पूछते हैं कि आपकी कारकर्दगी क्या है। सिंध हुकूमत के बाद बताने के लिए कुछ नहीं है सिवाय इल्जाम, सिवाय झूठ, सिवाय तबर्रेबाजी, वो भी हमारे कप्तान पर, हमारी फेडरल गवर्नमेंट पर, वज़ीर आज़म पाकिस्तान पर। अरे भाई अब तो कुछ कर लो, अब तो कुछ कर लो। अभी तक तो सिवाय बातें की, सिवाय ड्रामे किए, खौफजदा। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।